इस्लामाबाद की दहशतगर्दी तोड़ अदालत नव में ते रियासती इदारनि खिलाफ़ डिजिटल दहशतगर्दी करण जे केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। दहशतगर्दी तोड़ अदालत साबिक़ शाकिर ऐं मुहित पीरज़ादो खे ॿ भेरा उमिरि कैद जी सज़ा जो हुकुम ॾेई छॾियो। अवां खे ॿुधायूं पिया आदिल राजा, हैदर मेहदी ऐं वजाज सईद खे ॿ भेरा उमिरि कैद जी सज़ा जो हुकुम ॾिनो पियो आहे। अदालत तरफ़ां जवाबदारनि खे गॾियल तौर ते 15 लख रुपया दंड जी सज़ा बि ॿुधाई वई। इस्लामाबाद की दहशतगर्दी तोड़ अदालत नव में ते रियासती इदारनि खिलाफ़ डिजिटल दहशतगर्दी करण जे केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। दहशतगर्दी तोड़ अदालत साबिक़ शाकिर ऐं मुहित पीरज़ादो खे ॿ भेरा कैद जी सज़ा जो हुकुम ॾेई छॾियो। आदिल राजा, हैदर मेहदी ऐं वजाज सईद खे ॿ भेरा उमिरि कैद जी सज़ा जो हुकुम ॾिनो वियो। अदालत तरफ़ां जवाबदारनि खे गॾियल तौर ते 15 लख रुपया दंड जी सज़ा बि ॿुधाई वई। अदालत थोड़ी देर अॻु ट्रायल मुकमल थियण ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। अवां खे ख़बर ॾियूं पिया इस्लामाबाद की दहशतगर्दी तोड़ अदालत नव में ते रियासती इदारनि खिलाफ़ डिजिटल दहशतगर्दी करण जे केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। दहशतगर्दी तोड़ अदालत साबिक़ शाकिर ऐं मुहित पीरज़ादो खे ॿ भेरा उमिरि कैद जी सज़ा जो हुकुम ॾेई छॾियो आहे। आदिल राजा, हैदर मेहदी ऐं वजाज सईद खे ॿ भेरा उमिरि कैद जी सज़ा जो हुकुम ॾिनो पियो आहे। अदालत तरफ़ां जवाबदारनि खे गॾियल तौर ते 15 लख रुपया दंड जी सज़ा ॿुधाई वई। अदालत थोड़ी देर अॻु ट्रायल मुकमल थियण ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। तफ़सील मां कंदासीं ब्यूरो चीफ इस्लामाबाद नज़ीर चारण खां। जी नज़ीर, आगाह कजो कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, इस्लामाबाद के दहशतगर्द तोड़ अदालत तरफा जो रियासती इदारनि खिलाफ जी गुफ्तगू कई वी या जी बयानबाजी कई वी इन सिलसिले में इस्लामाबाद की दहशतगर्द तोड़ अदालत तरफा जो फैसलो महफूज किया उन अॼु मुख्तसर फैसलो जारी किया है, जैमें खास तौर पर इस्लामाबाद की दहशतगर्द तोड़ अदालत तरफा जो आदिल राजा जो फौज में भी रो नाज़ेबा अल्फाजन जो इस्तेमाल भी कर रहे हो रियासत के खिलाफ उन गॾोगॾु साबिर शाकिर आहे उनखे भी इस्लामाबाद की दहशतगर्द तोड़ अदालत तरफा अलग अलग सज़ाऊं ॾियण जो हुकुम आहे उहो जारी करे छॾियो आहे। इस्लामाबाद दहशतगर्द तोड़ अदालत तरफा इन सिलसिले में पहिरीं फैसलो महसूस कियो अॼु जेको आहे उनजो मुख्तसर फैसलो जारी करे छॾियो आहे, जंहिं तहत आदिल राजा ऐं साबिर शाकिर खे ॿ दफ़ा उमिरि कैद जी सज़ा ॾियण जो हुकुम जेको आहे सो जारी करे छॾियो आहे। इस्लामाबाद जी दहशतगर्द तोड़ अदालत मुख्तसर फैसलो जारी करे छॾियो आहे ऐं जेको तफ़सीली फैसलो आहे उहो जेको आहे सो कुझु देर खां पोइ जेको आहे सो जारी कयो वेंदो। जी ठीक है, मेहरबानी अवां जी नज़ीर आगाह करण लाइ।